दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सीरियल ड्रामा पापनगर ते। पापनगर ड्रामे में जेका अॻु जी अपडेट आहे यानी अॻिते जेका कहाणी आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पेज खे बि फॉलो लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं। दोस्तों बलाज खान जेका दुश्मनी पाली आहे इहो अॼुकल्ह जे दौर में जेको ज़ुल्म हली रहियो आहे, जबर हली रहियो आहे पंहिंजे सिंध में, उन्हनि अवाम लाइ ई मैसेज आहे त अहिड़ा ज़ालिम वॾेरा कीअं ज़ुल्म कंदा आहिनि ऐं पंहिंजनि सां बि पंहिंजी नियाणियुनि सां बि ज़ुल्म कंदा आहिनि ऐं उन्हनि जा बि हक़ खाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजो हक़ यानी मिल्कियत जो हिसो ॾियण जे करे या न ॾियण जे करे उन्हनि खे शादियूं बि न आहिनि कराईंदा। ऐं पापनगर बलाज खान ड्रामे यानी पापनगर ड्रामे में बलाज खान जी अहिड़ी कहाणी आहे, तव्हां ॾिसी रहिया हो, यानी हिकु ज़ालिम वॾेरे जी वॾेराशाही अगरि सिंध मां दोस्तों ख़तमु थी वञे हा त असांजी सिंध सोन थी वञे हा। असांजी सिंध खे वॾेराशाही खाई वई आहे ऐं तॾहिं त असांजी सिंध पाकिस्तान जे 4 सूबनि मां यानी पोइना ई आहे। 50 साल जो फ़र्क़ु आहे। हक़ीक़त ॾिठो वञे त इहो ज़ुल्म लॻो पियो आहे।